हैदराबाद में सब का वॾो मेलो लगो जेका सिंध सूफ़ी मेलो 6, 7 ऐं 8 डिसंबर ते हैदराबाद के सिंध म्यूज़ियम में लगायो वियो, जंहिंमें पंहिंजा फ़नकार अची पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा। अॼु 6 तारीख़ असां मौजूद आहियूं सिंध सूफ़ी मेले सिंध म्यूज़ियम में। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं इन प्रोग्राम के हवाले सां उन्होंने छा चवणु आहे। जी अस्सलाम वालेकुम, तमाम भाइयों को सलाम। और मेरा नाम जुल्करनैन अमजद है और झेलम पंजाब से ताल्लुक़ है मेरा। आइलैंड गैस सर्विसेज से हूँ और इस्लामाबाद से स्पेशल जो इस इवेंट का पता था और हम इधर आए हैं। और अल्हम्दुलिल्लाह के सूफ़ीज़म सिंध का टॉप पे है और सूफियाना कराम और ये सब कुछ सुन के दिल को बहुत सुकून मिला है अल्हम्दुलिल्लाह। और बहुत इंजॉय किया है। लास्ट धमालें और ये सब कुछ सूफ़ी कल्चर जिए सिंध वसई सदा चे लतीफ़ सही सिंध लतीफ़ से सेज़ के जिए सिंध सदा अल्लाह वसाए सिंध आमीन सुमा आमीन। कैसा लगा आपको प्रोग्राम? बहुत अच्छा लगा। बहुत ही अच्छा फ़नकारों, बहुत ही आला लेवल के फ़नकार थे। प्रोग्राम होने चाहिए, बिल्कुल होने चाहिए। ये हमारी सकाफ़त है, ये हमारे बड़ों से आ रही हैं ये चीज़ें। ख़ासकर जो हमारे सूफिया हैं उन्होंने इस चीज़ को, इस कल्चर को डेवलप किया है। वो इस कल्चर के लिए कोशिश रहे हैं और आज हम इस कल्चर को अगर दोबारा उजागर करेंगे कि उनकी रूह अरवाह जो हैं वो उनको साल सवाब भी है और उनकी अरवाह जो है उनको ठंडक भी है मिलेगी। अभी सूफी गाने चले थे, आप झूम रहे थे? हम झूम रहे थे। हम बहुत जो धमाल थी लाल शबाज कलंदर सेमन की, उस पर हम सब झूमे हैं। मेरे 2 दोस्त भी थे, वो सब हम सब ने इंजॉय किया और धमाल डाली है हमने। ये मेला 3 दिन तक चलेगा, आप यहीं पे रहेंगे? इंशाल्लाह हम जो 3 दिन जो है वो रेगुलर हम यहाँ पे अपनी हाज़िरी जो है वो देंगे इसमें। आप पंजाब इस्लाम जाके आप क्या बताएंगे कि सिंध के लोग कैसे थे, सूफीज़म कैसा था? सिंध के लोग बहुत ही ज़्यादा मेहमान नवाज और बहुत ही ज़्यादा इन्होंने हमें इज़्ज़त दी और बहुत ही ज़्यादा मिठास वाली जो इनकी बोली और बहुत ही इंजॉय किए इस सारे प्रोग्राम को हमने। अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु जेको ही 3 ॾींहंनि जे लाइ सूफ़ी मेलो मल्हायो वियो, हिन जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त इंसान ज़ात जेका बि आहे बग़ैर मज़हब खे छॾे करे जेके बि इंसान ज़ात आहे सूफ़ीज़म जो इहो ई प्रचार नज़रियो आहे त इंसान सां मोहबत कयो। हिन इंतिज़ामिया तमामु सुठे अंदाज़ में हिते जेका आहे सो पंहिंजा इंतिज़ाम कया आहिनि ऐं माण्हुनि खे हिकिड़ो तसव्वुफ़ जे तरफ़ राग़िब करण जे लाइ मां उन्हनि खे एप्रिशिएट कंदुसि जेके जिन हीउ प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे ऐं ॾाढो दिली तरह सुकून मिलियो, ॾाढी ख़ुशी थी इन अहिड़े प्रोग्राम में आयासीं ऐं तमामु दोस्तनि खे बि चवंदासीं त अञा बि 2 ॾींहं ॿिया बि आहिनि ऐं वधि में वधि सिंधी दोस्त ते अचनि ऐं पंहिंजे दिलि खे सुकून ॾियनि। इन खां वधीक ॿियो काफ़ी कुझु कोन था चई सघूं। अलाह साईं जी साईं दिल जो सुकून मिलियो आहे साईं। बाक़ाइदे वेठासीं सूफ़ी महफ़िल में, सूफ़ी नज़रिए सां ताल्लुक़ बि आहे ऐं सिंध जा बुज़ुर्ग आहिनि, सूफ़ी बुज़ुर्ग आहिनि, उन्हनि जे दरगाह सां वाबस्तगी बि आहे। उअं ई असां सूफ़ीज़म खे मञींदा आहियूं ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे अहिड़ी महफ़िल में वेहण खां पोइ इंसान खे ज़हनी तरह ऐं दिली तरह बि सुकून ईंदो आहे। हिते सोच टीवी बिल्कुलु प्रोग्राम लाइव हलायो आहे, उन बारे में तव्हां छा चवंदा? न, लाइव जेको हलायो आहे या इन मां तव्हांखे बि एप्रिशिएट कंदुसि जो एट टाइम ते तव्हां टोटल जेके दोस्त हिते पहुता आहिनि, जेके न पहुची सघिया उन्हनि ताईं तव्हां इहो मैसेज या इहे शयूं तव्हां प्रोवाइड कयूं आहिनि, तंहिंजे लाइ तव्हांखे बि एप्रिशिएट कंदुसि। तव्हांजो जेको सच टीवी आहे उन्हनि खे बि सॼी निज़ाम खे बि एप्रिशिएट चवंदासीं। सोच टीवी सॉरी जेका सोच टीवी आहे तव्हांजी, वॾी महिरबानी। अॼु असां हिते आयासीं सिंध म्यूज़ियम में इहो सूफ़ी मेले जे हवाले सां ॾाढो ख़ुशी थी, छो त अहिड़ो फंक्शन ॾिसी असांजे रूह खे सुकून मिलियो। छाकाणि त असां शुक्रगुज़ार आहियूं इन प्रोग्राम अरेंज करण जा, जिन इहो प्रोग्राम अरेंज करायो ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी हिते ऐं अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि हैदराबाद जहिड़े शहर में। ऐं सूफ़ीज़म असांजी सकाफ़त आहे सिंध जी ऐं असां शुक्रगुज़ार आहियूं इन सोच टीवी जा, जिन इहा कवरेज ॾिनी। असां हिते लाइव कवरेज हलाइनि ऐं असां खां इंटरव्यू वरितनि या हर माण्हू खां राय वरितनि त कंहिंजे दिलि में कहिड़ा तासुरात आहिनि। बाक़ी असां वरी बि ॿीहर शुक्रगुज़ार आहियूं इन प्रोग्राम अरेंज करण जा ऐं सिंधी सकाफ़त डिपार्टमेंट जा ऐं सिंध गवर्नमेंट जा, जिन इहे प्रोग्राम अरेंज करायो। भई मां कराची मां हली आयो आहियां। कराची मां इहो ॿुधोसीं त सूफ़ी मेलो आहे, छो त असांजो थोरो घणो ख़्वाहिश हूंदी आहे त सूफ़ियुनि जे तबिके खां थोरो असांजो तालुक़ु आहे ऐं इन करे असां चयोसीं 3 ॾींहं लगातार असां अटेंड कंदासीं, तंहिं करे असां कराची मां हली आया आहियूं। मीडिया जे ज़रिए दोस्तनि खे छा पैगाम ॾींदो? मीडिया जे ज़रिए दोस्तनि खे इहो पैगाम ॾींदुसि त तमामु घणो हिते तव्हांखे रूह खे सुकून मिलंदो, तव्हांखे हिकिड़ो इंजॉय फील कंदो।
तव्हांखे हिते काफ़ी तरीक़े जा तव्हांजे माना माना जेके तव्हांजी तलब हूंदी आहे ख़्वाहिश जा उहे प्रोग्राम हिते आहिनि। हिते स्टॉल मुख़्तलिफ़ क़िस्म जा लॻल आहिनि। हिते काफ़ी माना कीअं चयो त एक्टर जेका सिंधी असांजा सूफ़ी जेके बि आहिनि उहे हिते पंहिंजो अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जीअं त अॼु जेका सूफ़ी रंगरियाण थी आहे जो मौसीक़ी महफ़िल थी आहे इहा असल में रूह जी रियाण हूंदी आहे जेको आहे सो रूह जी ताज़गी आहे। ऐं हीअ जेका बि अॼु जेको आहे सो अॼु पहिरीं धमाल जेका थी गुज़री ऐं हीअ अञा 3 ॾींहं ताईं जेको आहे सो जारी रहणी आहे। त स्पेशली हिन वक़्तु जॾहिं सिंध में मज़हबी इंता पसंदी रिजत पसंदी ऐं रंग नसल जो जेको आहे सो मतभेद हले पई जेको आहे सो ॾाढी ख़राबु सूरत हाल आहे। उन सूरत हाल में हीअ अहिड़ियूं महफ़िलूं ही उन सिलसिले में कड़ियूं आहिनि जेके असांजी सिंध मां जेको आहे सो जेके बि प्यार मोहबत अमन ऐं पखी मोकिला विया आहिनि उहे वापसि ईंदा। ऐं ही जंहिं बि स्टेप खयो आहे असां उनखे सारायूं था। मुंहिंजो तालुक़ु कुझु सिंगिंग सां बि आहे त मां हिन हवाले सां को सूफ़ी सां सॉन्ग तव्हांखे ॿुधाईंदुसि। कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं, कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं, मौजूद हूँ मैं हर जगह मौजूद हूँ मैं हर जगह पहचानता कोई नहीं, कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं, कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं, बेमिसल हूँ बेरंग हूँ हर रंग में मेरा रंग है, बेमिसल हूँ बेरंग हूँ हर रंग में मेरा रंग है, सब में समाया हूँ मगर मुझे देखता कोई नहीं, सब में समाया है मगर मुझे देखता कोई नहीं, मौजूद हूँ मैं हर जगह मौजूद हूँ मैं हर जगह पहचानता कोई नहीं, कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं, कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं। जी सुन मेहरबानी। सूफ़ी मेलो जेको शुरूआत कई आहे सिंध कल्चर वारनि ॾाढी सुठी शुरूआत आहे। टियों सिंध फेस्टिवल आहे ॾाढी कामयाबी सां हले थो ऐं माण्हुनि जो जोश ख़रूश ॾिसी असांखे ख़बर थी पए त माण्हुनि खे पंहिंजे सिंध जी सकाफ़त सां ऐं सिंध जे जेको आहे कल्चर सां केॾी मोहबत आहे ऐं हू पंहिंजे पाण खे कल्चर खे केतिरो उजागर करणु था चाहिनि। मुंहिंजूं दुआऊं आहिनि त इहे ई पंहिंजो असांजो सफ़ाक़ाफ़ती जेको कल्चर आहे उहो वधंदो रहे ऐं दुनिया में असांजो जेको अमन जो सूफ़ीज़म जो पैगाम आहे उहो हर जाइ ते पुॼे। तव्हांजी वॾी महिरबानी। जी लतीफ़ शाह साहब जो को शेर आहे त सूफ़ी ला कूफ़ी कोन भांइस केर, सूफ़ी ला कूफ़ी कोन भांइस केर, मंझाई मंझ विढ़े पधर न आयसि पेर, जनी साणस वेर थिए तहीं जो वाइरो। नौकर फ़क़ीरी सिर्फ़ु हुसैन खे मिली आहे, ॿिए कंहिंखे न मिली आहे मुंहिंजा सुहिणा साईं। फ़क़ीर बि हुसैन आहे मौलाई बि हुसैन आहे, लेकिन लतीफ़ सरकार चए थो त मूंखे बि सिर्फ़ु हीर लॻी आहे, फ़क़ीरी कान मिली आहे। फ़क़ीरी करणु ॾाढी ॾुखी आहे। फ़क़ीरी माना सब्र, सब्र माना इन नमूने सां फ़क़ीरी पिराइणी थी त मोल पाण खे सम्झ त जीअरो हूंदे त तोखे मयार मारींदो, लेकिन मोल हूंदे त जेको कुझु तोखे चवंदो न तीअं तूं सही सां त असां हीअं जीअं मिटी जो ढेर ॾिठी न ईअं मिटी जा ढेर आहिनि, जेको किचिरो असां ते पवंदो न असां अखियुनि ते खणंदासीं। फ़क़ीरी जो असूल इहो आहे मुंहिंजा सुहिणा साईं। ऐं उन खां पोइ असां इहो ई था चऊं फ़क़ीरी इहा आहे त हर बंदे जे दिलि में अलाह रहे थो। अलाह चए थो मां साह जे रग खां बि वेझो आहियां, त माना तुंहिंजे अंदर में अलाह। असांजे मौला अली जो छा आहे त आकिड़ियल जेको आहे सो मोल आहे, निविड़े जेको थो सो जीअरो आहे। माण्हू मरी थो वञे कलाक खां पोइ आकिड़िजी वेंदो आहे, लेकिन जीअरो न आकिड़ंदो आहे। असां उहे आहियूं सदाईं निवड़ंदा आहियूं। असांजो इहो ई कमु आहे निवड़नि हीअं ॿाहूं ॿधणु। दिलेर उहो आहे जंहिं वटि सब्र आहे, बुज़दिल उहो आहे जेके सब्र न आहे। गिलास पाणी जो आहे हेतिरे अधु गिलास में हारजी थो पए त माना उहो छा आहे। सब्र में हर ध्यानु आहे। सब्र जिन जो सीर तीर न घुसे तिन जो मुंहिंजा सोढ़ा साईं।
असांजो हर वक़्तु ही बाहूं ॿधण असांजी मोहबत आहे। असां ही सम्झूं था त ही सभु असांजा औलाद आहिनि, सभु असांजा बच्चा आहिनि, असांजा भाइर आहिनि। सभु ही जेके बि आहिनि, जेके कुदरत ख़लकियूं आहिनि, पहिरियां कहिड़े नमूने सां ख़लकियूं, सभु असांजूं भेनरूं आहिनि, सभु असां भाइर आहियूं। ख़ुदा असांजो ख़ुदा बि हिकु, रसूल बि हिकु, क़ुर बि हिकु, असांजो ॾाॾो बि हिकु, अलाह बि हिकु। त असां केरु थियासीं? भाइर। जो उथी भाउ जी दुश्मनी करे त केरु आहे? असां उहो फ़क़ीर न सम्झायो हूंदो भाउ जी दुश्मनी। असांजो कमु इहो आहे त असां मोहबत कयूं, हर वक़्तु असां मोहबत कयूं, बाहूं ॿधूं। ॿेली जेको जहान में हिते आहे न, सभु तोखे छा ॿुधायां? ख़ुदा जो कसम आहे, जेको इंसानु पाण खे सुञाणे न, मां तोखे ॾिसां थो तुंहिंजे अंदरि में रब रहे थो। मां बेईमानी कयां थो त कंहिंसां थो कयां? पंहिंजे रब सां थो कयां। तूं मूंसां बेईमानी थो करी त पंहिंजे रब सां थो करी। मुंहिंजा अदा साईं, मुंहिंजो ही आख़िर में मुंहिंजो 92 साल उमिरि आहे। सभिनि भाइरनि खे मां बाहूं थो ॿधां, सभु मोहबत कयो, सभु हिक ॿिए सां भाइर भेनरूं थी रहो। सम्झंदो मुंहिंजा अदा? ॿियो फ़क़ीर जेके ॿियो कुझु छा थियो? रोअण खां सवाइ असां वटि कुझु कोन्हे, दुआ खां सवाइ असां वटि कुझु कोन्हे। असां इहे जो सभु बचायो, सदाईं अल्लाह रसूल कंदो, पंचन पाक कंदो, सदाईं आबाद हूंदो, सदाईं इहे ख़ुशियूं हलंदियूं रहंदियूं। वो सियाणे जे ॻाल्हि में दुनिया के मेले कम न होंगे, अफ़सोस जो हम न होंगे। मुंहिंजा साईं, साईं असां माण्हुनि खे इहो पैगाम ॾियूं था त सूफ़ी अदब इहो आहे जो असां मोहबत फैलायूं, अॻिते वधायूं। असां हर कंहिं माण्हू खे भाकुर विझूं, हर कंहिंखे अदो चऊं, अबो चऊं, भाउ चऊं। पहिरियों अल्फाज़ के छा आहे? उस्ताद उहो आहे, ॾिसो इल्मु उहो आहे जंहिंखे अदब आहे, जंहिंखे लिहाज़ आहे उनखे इल्मु आहे, जंहिंखे अदब लिहाज़ न आहे उनखे इल्मु ई न आहे। असां इहो ई हर कंहिंखे प्रोग्राम था अदा, वॾे खे वॾो सम्झो, नंढे खे बचो सम्झो, पाण जहिड़े खे भाउ सम्झो, तॾहिं तव्हांजी मोहबत वधंदी। मोहबत करणु जेको आहे सो ॾुखियो आहे मुंहिंजा पीउ। अॼु इहे तव्हां संभालियो, पंहिंजे पीउ सां मोहबत कयो। पीउ तव्हांखे नंढो करे वॾो कयो आहे, उन्हनि तव्हांजा हज़ार कुर्ब खयां, पर यार हू पोड़ो थी खट ते सुम्हे, हिकु ॾींहुं त अची राणी बाग त घुमाए ॾिसोसि, घुमाईंदो को कोन खणंदो। हुन पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी तव्हां ते फतह करे छॾी, हर कमु कई, नुक़सान नफ़ा करे तव्हांजे लाइ कुझु कई, लेकिन हिकिड़े ॾींहुं ते खणी कुल्हे ते अचो बाबा तव्हांखे राणी बाग घुमायूं, हीउ मेलो घुमायूं, अॼु आंदा अथव? इहा आहे मोहबत। तव्हांजो पीर बि घर में आहे, फ़क़ीर बि घर में आहे, माउ पीउ जीअरो आहे तव्हांजी, सभु पीर फ़क़ीर सभु तव्हांजे घर में आहिनि, दरगाह बि तव्हांजे घर में आहे। मां अॼु ऐलान कयां थो, जंहिंजे घर में माउ आहे, सुबुह जो सवेर उथी माउ जे पेर में चुमी ॾेई उथे थो, भले कैंसर जो मरीज़ हुजे पर माउ जा पेर न धोआरे। हूअं माउ जे पेर धोई पीए कैंसर न छॾे वञे, मूंखे बंदूक अची हणो। सम्झी, माउ उहा आहे। पर यार तव्हां पहिरियां असां छो था हेॾा रुलूं, छो था हेॾा रुलूं? न रुलो। पंहिंजे सुबुह सां उथी माउ जे पेरां पई दुआ घुरी ऐं ॿाहिरि निकिरो। ख़ुदा जो कसम आहे, रेलगाॾी खे जेको ॾींदो रेलगाॾी किरी पवंदो, लेकिन तव्हांखे लताड़े न सघंदो। तव्हां सां माउ जूं दुआऊं आहिनि मुंहिंजा सोना साईं। ऐं पीउ माउ जी बददुआ तव्हांखे कान लॻंदी। पर ॾिसो, कंहिं बि नबी खे, कंहिं बि वली खे अलाह छॾे नथा सघो, लेकिन माउ खे अलाह छॾींदो, मालिक नाराज़ न थींदो तव्हां ते। केॾो रुतबो आहे यार। उन सां मोहबत कंदो, ख़ुदा जो कसम आहे ॿई जहान सुठा थींदा। तव्हां ॾिठो हैदराबाद में सिंध सूफ़ी मेलो थियो, जंहिंमें असां आवाम सां माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयोसीं। जंहिं सिंध सूफ़ी मेलो 6, 7 ऐं 8 डिसंबर में थियो, जिन असां फ़नकारनि सां बि ॻाल्हि ॿोल कयोसीं, जिते हिते घणा आयल सिंधी यूनिवर्सिटी जा स्टूडेंट, प्रोफेसर ऐं लेक्चरार, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयोसीं। जिन हिते प्रोग्राम लॻायो हुआ सिंध सूफ़ी मेलो, असां उन्हनि सां बि ॻाल्हियूं ॿोलियूं कयोसीं। हुन चयो त अहिड़ा मेला सिंध में लॻणु घुरिजनि, ऐं हिते जेके सिंध जा सूफ़ी फ़नकार आयल हुआ उन्हनि पंहिंजे फ़न जा मुज़ाहिरा बि कया। हिते डामन जा बि रस्क वग़ैरह थिया, ऐं ॿियो डांसनि जा बि प्रोग्राम थिया।
जंहिंमें ॿिया बि इलाही माण्हू शरीक थिया जेका सिंध म्यूज़ियम में 3 ॾींहंनि खां जारी हुई सारी हुई। उन 3 ॾींहंनि में असांजे सोच टीवी हलायो आहे लाइव पूरे प्रोग्राम जेका यूट्यूब में फेसबुक में ऐं असांजो चैनल ॾिसी सब्सक्राइब ऐं लाइक करे सघो था। कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली, सोच टीवी हैदराबाद जी। मां सिंध सिंधू अची सजाई दोस्तों जो अमड़ खीर मलाई। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.